मलीर में अवां खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे फिरोज़ कीरियो। आल पाकिस्तान लांघा जमात सिंध जे सीनियर वाइस चेयरमैन हाजी मुनव्वर लांघा, कराची जे सदर अज़ीज़ लांघा, ज़मीर लांघा ऐं नज़ाकत लांघा अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे स्टील टाउन जे अॻूणे SHO ताहिर कादरी ऐं सिपाही आसिफ अली अब्बासी ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त कुझु ॾींहं अॻु असांजी बिरादरी जो नौजवान फिदा लांघा पिपरी में जॻह विकिणे 4 लख रुपया खणी ॻोठ वञी रहियो हो त सिपाही आसिफ अली अब्बासी खे मुख़्तलिफ़ ज़रियनि वटां ख़बर पई त फिदा वटि 4 लख रुपया आहिनि। ॼाणायल सिपाही अॻूणे SHO ताहिर कादरी जे चवण ते बस अॾे तां फिदा लांघा खे थाणे वठी आयो, जिते संदसि खीसे मां 4 लख रुपया ऐं मोबाइल फ़ोन कढी खेसि चर्स रखण जे ॾोह में केस दाख़िल करे छॾियो। हिननि चयो त स्टील टाउन पुलिस जे ॼाणायल सिपाही ऐं SHO जे नौजवान सां कयल ज़ुल्म खे अदालत में वाइखो कयो वेंदो। उन सिलसिले में संदसि सिंध जो वॾो वज़ीर IG सिंध, DIG ईस्ट ज़ोन ऐं SSP मलीर फौरी तौर नोटिस वठी अॻूणे SHO ताहिर कादरी ऐं सिपाही आसिफ अब्बासी ख़िलाफ़ इंक्वायरी विहारे नौजवान फिदा लांघा ते मढ़ियल कूड़ो केस ख़तमु कराए फुर कयल 4 लख वापसि कराए ॾिना वञनि।